चाचा ॾियो ख़बर कोट मां थी आयो? जी हाँ पुट थी आयासीं। चाचा आरफ मूसा ऐं दरिया ख़ान खे पेश कयूं? हाँ पुट बख्शल ॿिन्ही खे वठी आया। हा चाचा मां सम्झां थो त भलाई थी हूंदी। हाँ पुट वापसी ते मिलियासीं। मूसा ऐं दरिया ख़ान ॿुधायो त नवाब ख़ान केस तां हथ खणी वियो आहे। हा चाचा सिजावल ख़ान ॻाल्हि त करे पर मूंखे यकीन न पियो अचे। सिजावल ख़ान जो वज़न वधी वियो हूंदो नवाब ख़ान जे मथां। भले सिजावल ख़ान जो केतिरो बि वज़न छो न पियो पर जेसी ताईं नवाब ख़ान जो मक़सद न हूंदो न तेसी ताईं नवाब ख़ान उन ॻाल्हि तां पोइते न आहे। वीर उन में नवाब ख़ान जो कहिड़ो मक़सद थी सघे थो? इहो त मूसा वारनि जे ॿाहिरि अचण खां पोइ ख़बर पई हिन नवाब ख़ान जो मक़सद कहिड़ो आहे। पुट मीर नवाब ख़ान जे शरारतनि खे मुंहुं ॾेई वेंदासीं रुगो दरिया ख़ान ऐं मूसा ॿाहिरि अचनि। हाणे जॾहिं केस ई ख़तम थी वियो आहे त पोइ मूसा ऐं दरिया ख़ान खे जेल में छो रखंदा? बसि थोरी घणी इहा कागज़ी कार्रवाई थींदी अलाह कंदो हिकु ॿिनि ॾींहंनि में दरिया ख़ान वारा वापसि मोटी ईंदा। अकबर अची वई खैर सां? हाँ बाबा यार माफ़ कजाए पर यार के कम हवा न करे न अची सघिस दिल में न कजाए। का ॻाल्हि कान्हे बाबा साईं। बाबा साईं कंहिं तां मिलियो पिया अचो? वॾो मुल्क मारे आया हूं अकबर। करी वञा शाम जो अली शेर अली सां लाकब में मिलणो आहे। बाबा साईं वेहो बीठा छो? न अकबर सॼो मुल्क तर हणी आया हूं सफ़ा हचा थी पिया हूं हाणे थकी पियो आहियां। सुम्हां थोरो घर आराम कंदुसि तुम थोरो आराम कर पोइ शाम जो मिलो मां हलां थो घर पहुचुसि। करीम तूं ॾे ख़बर किथां किथां थी पिया अचो? अकबर अगम त वञी मिलियासीं शेर अली सां। उते उन सां गॾु पुलिस अॻ में ई मौजूद हुई। अकबर मरंदे तूं मरंदे अकबर तुंहिंजो सिर मां खणंदुसि हिननि हथनि सां मता फुल हुजई। पर हेॾी तूं शेर अली जे मथां हथियार सिधो थो करे। मूं चयो न मरंदे कोन बख़्श कंदुसि। हाँ तोखे जेको करिणो आहे न उहो वञी कर वध में वधि कोई छंडे न। अकबर छा शेर अली गिरफ़्तार थी वियो? हा पप्पू गिरफ़्तार थी वियो। उन खां पोइ असां वञूं पिया नवाब ख़ान ॾे पर रस्ते में मीर मिली वियो। जीअं वॾे ते ज़ोर रखियो त बहावल ऐं मीर जे विच में ठाह करायूं। करीम बहावल वॾो खरदिमाक माण्हू आहे कॾहिं बि मीर सां ठाह न कंदो। वॾे त बहावल जे मथां वॾो ज़ोर रखियो आहे पर ॾिसो अॻिते छा थो थिए। ते ख़बर उतां वापसि थी पोइ कॾहिं विया? अकबर पहिरियां नवाब ख़ान ॾे वियासीं। हुन चयो त केस तां हथ खणी छॾियो आहे ऐं लॻे ईअं थो त मूसा ऐं दरिया ख़ान आज़ाद थी वेंदा। नवाब ख़ान ते पूरो भरोसो नथो करे सघिजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।